त टिन शयुनि जो ख़्यालु कयो, टिन शयुनि जो ख़्यालु कयो। सभ खां पहिरीं शइ पाण फरमायूं त हराम खां बचो, जेको खाओ था हलाल खायो। यानी जेको सूद व्याज इन कारोबार में मुलविस आहे उहो शख़्स रब खां हया नथो करे, रब खां शर्म नथो करे। जेको हराम थो खाए उहो रब खां हया नथो करे। हराम खां बचण इंतिहाई ज़रूरी आहे। क़ाल अल्लाहु अज़्ज़ व जल्ल फ़ी मुहकम तंज़ीलिही व हुवा अस्दक़ुल क़ाइलीन वक़ालू अइज़ा ज़ललना फ़िल अर्दि अइन्ना लफ़ी ख़ल्क़िन जदीद बल हुम बिलिक़ाइ रब्बिहिम काफ़िरून कुल यतवफ़्फ़ाकुम मलकुल मौतिल्लज़ी वुक्किल बिकुम सुम्मा इला रब्बिकुम तुरजऊन वलौ तरा इज़िल मुजरिमून नाकिसू रुऊसिहिम इन्द रब्बिहिम रब्बना अबसरना व समिअना फर्जिअना नअमल सालिहन इन्ना मूकिनून सुब्हानक ला इल्म लना इल्ला मा अल्लमतना इन्नका अंतल अलीमुल हकीम। मुख्तसर हम्दो सना दुरूद व सलाम का बाद मुअज़्ज़ज़ सामईन गिरामी, अल्लाह वहदहु ला शरीक जो फरमान कुरान मजीद में यसअलूनका अनिस्साअति अय्यान मुरसाहा, ए पैगंबर तवां खां सवाल कनि था क़यामत जे बारे में कॾहिं वक़ू पज़ीर थींदी, यानी कॾहिं क़यामत क़ाइमु थींदी। इन हवाले सां तव्हां खां सवाल कयो वञे थो। फ़ीमा अंत मिन ज़िक्राहा इला रब्बिका मुंतहाहा। अल्लाह रब्बुल आलमीन अॻिते फरमायो त इन जी मालूमात जो तव्हां सां को बि ताल्लुक़ न आहे। फ़ीमा अंत मिन ज़िक्राहा, इन सां को तव्हांजो ताल्लुक़ कोन्हे त क़यामत कॾहिं क़ाइमु थींदी, क़यामत जो टाइम छा आहे, वक़्तु छा आहे, घड़ी छा आहे, ॾींहुं छा आहे। इला रब्बिका मुंतहाहा, इन जी इंतिहा जो इल्मु, दुनिया जे ख़त्म थियण जो इल्मु सिर्फ़ु अल्लाह रब्बुल आलमीन खे आहे। मतिलबु इहो त क़यामत जी वक़ू पज़ीर जे हवाले सां बहस करण जी ज़रूरत न आहे त कॾहिं थींदी। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम निशानियूं त ॿुधायूं, पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वॾियूं निशानियूं ॿुधायूं, नंढियूं निशानियूं ॿुधायूं त क़यामत खां पहिरीं ही मामलात थींदा, निशानियूं ॿुधायूं। पर अल्लाह रब्बुल आलमीन कंहिं बि पैगंबर खे इहा इत्तला कान ॾिनी त क़यामत कहिड़े सन में, कहिड़े साल में, कहिड़ी तारीख़ ते थींदी, इहा कंहिंखे ख़बर कान्हे। ॿिए मक़ाम ते फरमाए सूरत मुल्क में वयक़ूलून मता हाज़ल वअदु इन कुंतुम सादिकीन कुल इन्नमल इल्मु इंदल्लाह व इन्नमा अना नज़ीरुम मुबीन। ये काफ़िर मुशरिक चवनि था त इहो वाइदे वारो ॾींहुं कॾहिं थींदो, जेकॾहिं सचायो त उहो वाइदे वारो ॾींहुं कॾहिं थींदो इहो ॿुधायो। त ए पैगंबर तूं उन्हनि खे जवाबु ॾे, इन्नमल इल्मु इंदल्लाह, क़यामत कॾहिं क़ाइमु थींदी, कहिड़ी तारीख़ ते क़ाइमु थींदी, उहो इल्मु सिर्फ़ु अल्लाह वटि आहे। व इन्नमा अना नज़ीरुम मुबीन, ऐं बेशक आऊं
वाज़े निशानिन के ज़रिए रब की ज़ात का डिॼाइण वारो आहे। अल्लाह रब्बुल आलमीन जेके अहकामात मूंखे न मूंखे पहुचाइणा अल्लाह जो पैगाम पहुचाइणो आहे। इन शइ सां पैगंबर जो को बि ताल्लुक़ कोन्हे त क़यामत कहिड़ी तारीख़ ते क़ाइमु थींदी। इन ई सूरत मुल्क में रब्बुल आलमीन फरमायो इन्नल्लज़ीन यख़शौन रब्बहुम बिलग़ैबि लहुम मग़फ़िरतुन व अज्रुन कबीर। बेशक उहे माण्हू जेके पंहिंजे रब खां डिॼनि था ग़ीबत में ग़ैब में पंहिंजे रब खे ॾिठो नथनि, अखियुनि सां कंहिं पंहिंजे रब खे कोन ॾिठो आहे। हता के नबी अलैहिस्सलातु वस्सलाम बारे में सही बुखारी में हदीस आहे त जंहिं शख़्स ईअं चयो त अल्लाह जे रसूल अल्लाह खे ॾिठो आहे त उहो कूड़ो शख़्स आहे। मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बि अल्लाह खे कोन ॾिठो आहे दुनिया में। क़यामत जे ॾींहुं अल्लाह रब्बुल आलमीन जी इहा ख़ासि नेमत हूंदी त पंहिंजो दीदार कराईंदो मोमिननि खे, पर दुनिया में कंहिं न ॾिठो आहे। फरमाई त जेके शख़्स इन शइ ते ईमान रखनि था जेका ॾिठी नथनि, हिकु त अल्लाह जी ज़ात आहे, इंसान ॾिठी कान्हे ईमान थो रखे। उन खां अलावा ग़ीबत वारियूं जेके बि शयूं आहिनि, क़बर जो मामिलो आहे, हशर जो मामिलो आहे, क़यामत जो वक़ू पज़ीर थियणु, क़यामत क़ाइमु थियणु, हिसाब सिरात मीज़ान, इहे मामला जेके आहिनि इहे मामला सभु इन्हनि ते यकीन रखे थो, ईमान रखे थो त इहे थींदा। फरमायो रब्बुल आलमीन लहुम मग़फ़िरतुन व अज्रुन कबीर, उन जे लाइ मग़फ़िरत बि आहे, उन जे लाइ बख़्शिश बि आहे, व अज्रुन कबीर, उन लाइ वॾो अज़ीम अजर तैयार कयो वियो आहे। यानी आख़िरत ते ईमान थो रखे। क़यामत जे ॾींहं ते जंहिंजो ईमान आहे त मग़फ़िरत उन जे लाइ आहे, जंहिंजो ईमान न आहे उन लाइ मग़फ़िरत बि कान्हे। वरी सूरत अलिफ लाम मीम सजदा, इन सूरत में रब्बुल आलमीन इन हवाले से बयान फरमायो क़यामत जे वक़ू थियण जो, क़यामत वाक़े थियण जो बयान। या अलिफ लाम मीम सजदा उहा सूरत आहे जेका अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हदीस में अचे थो, जुम्मतुल मुबारक जे ॾींहुं फजर जी नमाज़ में पहिरीं रकात में तिलावत फरमाईंदा हुआ। अलिफ लाम मीम सजदा 21 पारे में यह सूरत आहे। इन सूरत में अल्लाह साईं क़यामत के हवाले से तज़किरो फरमायो। फरमायो वक़ालू अइज़ा दललना फिल अर्ज़ि अइन्ना लफ़ी ख़ल्क़िन जदीद बल हुम बिलिक़ाइ रब्बिहिम काफ़िरून। फरमाई त ये शख़्स जेके दुनिया में काफ़िर आहिनि, अल्लाह सां शिरक करण वारा, अल्लाह सां कुफ़र करण वारा, ये शख़्स चवण वारा आहिनि, इन्हनि जो दावा इहो आहे त छा असां जॾहिं ज़मीन में मिली वेंदासीं, मट्टी थी वेंदासीं, मिट्टी थियण खां पोइ वरी बि असांखे दुबारा ज़िंदा कयो वेंदो। बल हुम बिलिक़ाइ रब्बिहिम काफ़िरून। अल्लाह से फरमाए तो त ये काफ़िर शख़्स आहिनि, ये मुशरिक शख़्स आहिनि जेके अल्लाह जी मुलाक़ात जो इनकार था कनि, यानी इन्हनि खे मौत खां पोइ उथण जो पक्को यकीन नाहे। उहे ई शख़्स आख़िरत ते इनकार था कनि। रब्बुल आलमीन इन्ही आयत खां पोइ बल हुम बिलिक़ाइ रब्बिहिम काफ़िरून कुल यतवफ़ाकुम मलकुल मौतिल्लज़ी वुक्किल बिकुम सुम्मा इला रब्बिकुम तुरजऊन। फरमाई त अल्लाह रब्बुल आलमीन फ़रिश्तो मुक़र्रर कयो आहे मलकुल मौत, मौत वारो सिलसिलो जारी रहंदो। मलकुल मौत ईंदो, अल्लाह जे हुक्म सां रूह कब्ज़ कंदो, मौत ॾींदो। सुम्मा इला रब्बिकुम तुरजऊन, वरी तव्हांखे पंहिंजे रब ॾांहुं मोटणो आहे। वरी बास बादल मौत आहे, मौत खां पोइ वरी तव्हांखे ज़िंदगी ॾिनी वेंदी। वलौ तरा इज़िल मुजरिमून नाकिसू रुऊसिहिम इंद रब्बिहिम। अल्लाह से फरमायो काश तव्हां ॾिसो आहे, काश तव्हां ॾिसो आहे त उहे शख़्स जेके मुजरिम थी करे दुनिया में पंहिंजे रब खे नाराज़ करे दुनिया मां आख़िरत जे ॾींहुं उन्हनि जो अंजाम ॾिसो आहे। नाकिसू रुऊसिहिम इंद रब्बिहिम, उन्हनि जूं
गर्दनूं झुकियल हूंदियूं जेॾी महिल रब जे साम्हूं पेश थींदा उहे चवंदा उन टाइम ते चवंदा असां ॾिठो असां ॿुधो अल्लाह ए परवरदिगार असांखे वापसी दुनिया में मोकिल फरजिअना नअमल सालिहा असांखे वापसी मोकिल नेक साले अमाल करे पोइ वापसी अचूं। हाणे असांखे यकीन थी वियो आहे हाणे यकीन थी वियो क़यामत ॾिठीसूं अखियुनि सां अज़ाब ॾिठोसूं ऐं कननि सां अज़ाब ॿुधोसूं सभु कुझु नज़र अची वियो फरजिअना नअमल सालिहा अल्लाह साईं असांखे वापसी मोकिल नेक साले अमाल करे पोइ वापसी अचूं ऐं असां कामयाबु थी वञूं। अल्लाह साईं फरमाईंदो त हाणे का बि वापसी कान्हे क़यामत दुनिया हिकु दफ़ो मिली इहा दुनिया इन में मामलात कहिड़ा आहिनि त पंहिंजे रब खे राज़ी करिणो आहे। हाणे आख़िरत जे बारे में क़यामत जे बारे में मूं तव्हांखे ॿुधायो त क़यामत जो वक़ूअ थियणु लाज़मी आहे क़यामत लाज़मी क़ाइमु थींदी जॾहिं क़यामत क़ाइमु थींदी आख़िरत जो ॾींहुं ईंदो उन ॾींहं जी तयारी बि ज़रूरी आहे। पंहिंजे रब सां जॾहिं मुलाक़ात करणी आहे त रब्बुल आलमीन के राज़ी करे दुनिया में वञो त आख़िरत भली थिए क़ब्र भली थिए हशर भलो थिए। सैयदा आयशा सिद्दीक़ा रज़ी अल्लाह ताला अन्हा अमर बिन आस रज़ी अल्लाह ताला नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सहाबी आहे उहो सहाबी रसूल फरमाए थो त हिकु दफ़ो सफ़र जो इरादो कयो अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सहाबा खे मोकिलीनि पिया सफ़र ते मोकिलण जे लाइ अमीर मुक़ररु कयो अमर बिन आस खे। सैयदना अमर फरमाए थो त जेॾी महिल अल्लाह जे रसूल मूंखे अमीर मुक़ररु कयो त मुंहिंजे दिलि में इहा ख़्वाहिश पैदा थी त एॾा वॾा सहाबा मौजूदु आहिनि जलील क़दर सहाबा मौजूदु आहिनि वॾा सहाबा बुज़ुर्ग सहाबा मौजूदु आहिनि त अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मूंखे मुक़ररु कयो आहे इन जो मतिलबु आहे मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मूंसां मुहबत आहे इन करे मूंखे अमीर मुक़ररु कयो। फरमाए तो जेॾी महिल असांजी रवानगी थी उन खां अॻे आउं नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जे साम्हूं एहतराम में वेठुसि वेही करे मूं अर्ज़ु कयो अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह रब्बुल आलमीन तव्हां अल्लाह जा पैगंबर आहियो ऐं तव्हांखे सभ खां वधीक दुनिया में केरु महबूब आहे। यानी सवाल करण जो मक़सदु इहो त पक कयां त वाक़ई में मूंसां अल्लाह जे रसूल जी मुहबत आहे या न जेका आउं सम्झां पियो त सभिनि खां वधीक मूंसां मुहबत आहे। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जवाबु कहिड़ो ॾिनो पाण फरमायूं त काइनात में तव्हां सभिनी खां वधीक दुनिया जे माण्हुनि में मुंहिंजी मुहबत सैयदा आयशा सिद्दीक़ा रज़ी अल्लाह ताला अन्हा सैयदा आयशा सिद्दीक़ा ताहिरा मुताहिरा फरमाईनि था मूं सोचो त शायदि औरतुनि में अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सैयदा आयशा जो नालो वरितो मर्दनि में पुछी ॾिसां व मिनर रिजाल अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मर्दनि में तव्हांखे केरु महबूब आहे। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जवाबु ॾिनो अबूहा सैयदा आयशा जो वालिद अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह तआला अन्हु मर्दनि में उहो वधीक मूंखे महबूब आहे। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इहो इरशाद फरमायो यानी मोहब्बत कंहिंसां हुअसि सैयदा आयशा सिद्दीक़ा सां अल्लाह जे रसूल जी मोहब्बत उन जे वालिद सां मोहब्बत इन जे बावजूदि सैयदा आयशा हिकु दफ़ो सवाल थी करे सैयदा आयशा फरमाए थी अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम छा महशर जे मैदान में असां तव्हांखे यादि रहंदासूं असांखे यादि कंदो मोहब्बत केॾी आहे। हिकु रिवायत में अल्फाज़ अचनि था त नबी अलैहिस्सलातु वस्सलाम दुआ घुरी छो जो पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जूं ॿियूं बि घर वारियूं हुयूं दुआ घुरी चयूं अल्लाह मुंहिंजो मुआख़ज़ो मोहब्बत जे मामले में आयशा वारे मामले ते न कजां मुंहिंजी पकड़ न कजां यानी फितरतन मूंखे आयशा सां वधीक मोहब्बत आहे बाक़ी घर वारनि खां वधीक इहा दुआ घुरंदा अल्लाह जे रसूल। फितरी मोहब्बत कंहिं शइ सां हूंदी आहे कंहिं औरत सां कंहिं मर्द सां कंहिं शइ सां मोहब्बत हूंदी आहे अल्लाह जे रसूल जी मोहब्बत सैयदा आयशा सां फितरी तौर ते हुई तॾहिं अल्लाह जे रसूल दुआ घुरी त किथे नाइंसाफ़ी न थी वञे त जेका आउं आयशा सां मोहब्बत थो कयां उहा ॿियनि खे न ॾेई सघां यानी एतिरे क़दुरु मोहब्बत सवाल बि अम्मा आयशा करे थी त अल्लाह जे रसूल महशर जे मैदान में असांखे यादि कंदो। अल्लाहु अकबर
मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो टे मरहला अड़ा हुंदा जिन मरहलन ते मुखे केर भी याद न हुंदो, परेशानी जो आलम हुंदो। उहे टे मरहला कहिड़ा हुंदा, इंदल मीज़ान व इंदल हिसाब व इंदल सिरात। मीज़ान जेॾी महिल आमालनि जो वज़न कयो वेंदो उन वक़्तु मूंखे केरु यादि न हूंदो। इंदल हिसाब जेॾी महिल हिसाबो किताब शुरू थींदो उन वक़्तु बि मूंखे केरु यादि न हूंदो। व इंदल सिरात ऐं जेॾी महिल पुल सिरात जो मरहलो ईंदो, मुंहिंजा उम्मती तमामु इंसान पुरसिरात सां गुज़रंदा, उन वक़्तु बि मूंखे केरु यादि न हूंदो। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह जा पैगम्बर आहिनि, सैयदुल आख़रीन, दुनिया ऐं आख़िरत जा सैयद आहिनि, सरदार आहिनि, काइनात जा सरदार, अंबिया ऐं रसूल जा सरदार। उहे फरमाइनि पिया उन ॾींहं ते मूंखे घर बि यादि न हूंदो, घर वारियूं बि यादि न हूंदियूं। एॾो सख़्तु मरहलो हूंदो। ऐं हदीस में अल्फाज़ आहिनि, अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सिरात ते मौजूदु हूंदा। पुल सिरात तां जेॾी महिल माण्हू गुज़रंदा पिया उन वक़्तु बि अल्लाह जे रसूल मौजूदु हूंदा। उन वक़्तु अल्लाह जे रसूल दुआ कहिड़ी कंदा, रब्बे सल्लिम, ए अल्लाह आसानी फरमा, ए अल्लाह आसानी फरमा, ए अल्लाह आसानी फरमा। उन वक़्तु अंबिया जी इहा कैफ़ियत हूंदी त मुंहिंजी ऐं तव्हांजी कहिड़ी कैफ़ियत हूंदी। एतिरे क़दुरु सख़्तु ॾींहुं आहे, कॾहिं असां वेही सोचियो आहे त असांजो मामिलो छा थींदो। गुनाहनि सां मुहबत, हर वक़्तु गुनाह में, हर वक़्तु नाफ़रमानी में, हर वक़्तु रब जी आसी नाफ़रमानी, हर वक़्तु। अल्लाहु अकबर। सैयदना उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह तआला अन्हु हिकु दफ़ो उन जे वक़्त में कहत अची वियो। कहत जो मतिलबु आहे बारिश न थिए, फसलूं न थियनि, परेशान हुजनि मुसलमान। अमीरुल मोमिनीन खे चयूं त हलो दुआ घुरूं त अल्लाह साईं बारिश नाज़िल करे। सभु माण्हू गॾु थिया, अमीरुल मोमिनीन हथ कयां, तमामु ॿिया बि साथी साहबा मौजूदु हुआ, उन्हनि हथ कयां, दुआ कहिड़ी था घुरनि, अल्लाहुम्मा अग़फ़िर लना, अल्लाहुम्मा अग़फ़िर लना, अल्लाहुम्मा अग़फ़िर लना। सही सनद सां इहा रिवायत आहे। अमीरुल मोमिनीन बार बार चवनि था, अल्लाह असांजी मग़फ़िरत फरमा, अल्लाह असांजी मग़फ़िरत फरमा। इहा बार बार अल्फाज़ है। जेॾी महिल दुआ ख़तमु थी, चयो हलो वापसी हलूं। हिकु सहाबी पुछी वरितो त अमीरुल मोमिनीन असां पंधु करे आयासीं बारिश जी दुआ जे लाइ, त बारिश नाज़िल थिए, रहमत वारी बारिश नाज़िल थिए। अमीरुल मोमिनीन तव्हां त दुआ घुरी आहे मग़फ़िरत जे लाइ, बारिश जे लाइ हिकु दफ़ो त दुआ घुरो आहे। सैयदना उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह तआला अन्हु फरमाइनि था, जे कॾहिं असांजी अल्लाह साईं मग़फ़िरत करे छॾी त बारिश अल्लाह साईं पाणे नाज़िल कंदो। इहा रहमत जेकॾहिं रुकिजे थी त असांजे आमालनि जे करे। बारिश रहमत आहे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस जा अल्फाज़ आहिनि, बारिश खे अल्लाह जे रसूल रहमत करार ॾिनो आहे, बरसात खे अल्लाह जे रसूल रहमत करार ॾिनो आहे। अमीरुल मोमिनीन फरमाईंदा, जेकॾहिं अल्लाह साईं गुनाह असांजा माफ़ करे छॾिया बारिश नाज़िल थी वेंदी। साहबा फरमाईंदा, 2-3 ॾींहं कोन्ह गुज़रनि त असां ॾिठो लबिसना यौमन, कुछ ॾींहं गुज़रिया असां ॾिठो त शाम जे तरफ़ां मींहुं चढ़े थो, कारा कारा ककर चढ़नि था ऐं ख़ूब बारिश थी आहे, ख़ूब बारिश थी आहे। मदीने में, ॿिए जॻह ते न, उहो जेके बि ककर आया मदीने में आया, मदीने जे मथां बारिश थी थिए। वरी अमीरुल मोमिनीन सैयदना उमर फारूक रज़ी अल्लाह तआला अन्हु वञी करे वरी दुआऊं था घुरनि, मींहं में बीह करे उहे साॻियूं दुआऊं। एतिरे क़दुरु फ़िक्र रहमत भी घुरन पिया, मग़फ़िरत भी घुरन पिया, अल्लाह साईं खां पनाह भी घुरन पिया, पर ख़ौफ़ आहे रब जो त किथे आउं नाकाम न थी वञा, नामुराद न थी वञा। ऐं केरु आहे अमीरुल मोमिनीन उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह तआला अन्हु। बार बार ज़िंदगी में अल्लाह जे रसूल कई दफ़ा जन्नत जी ख़ुशख़बरी ॿुधाई आहे। अल्लाहु अकबर। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, इस्तहियो, अल्लाह रब्बुल आलमीन का हया कयो, शर्म कयो। उहो हया ऐं शर्म कयो जेतिरो अल्लाह रब्बुल आलमीन जो हक़ आहे। अल्लाह जी ज़ात खे ॾिसो, केॾी अज़ीम ज़ात आहे। अल्लाह जी ज़ात खे ॾिसी करे रब्बुल आलमीन सां हया कयो, शर्म कयो त रब्बुल आलमीन जे बाना थी करे तव्हां गुनाह था कयो, ख़ताऊं था कयो। हिकु शख़्स चयो त अल्लाह जे रसूल, मूंखे अल्लाह रब्बुल आलमीन खां वॾो हया ईंदो आहे। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो त अल्लाह साईं खां जेको हया करे त उन जी का बि राति ईअं न गुज़रे बग़ैर ॻोढ़नि जे न गुज़रे।
जेको अल्लाह का हया कंदो हुजे, शर्म कंदो हुजे, उन जी का बि राति ॻोड़नि खां बग़ैर न गुज़रे। यानी हर राति उहो पंहिंजे रब जे साम्हूं रोए, पंहिंजे रब खे राज़ी करण जी कोशिशि करे त किथे रब्बुल आलमीन मूंखां नाराज़ न थी वञे। पोइ अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, अल्लाह खां हया करणु चाहियो था त टिनि शयुनि जो ख़्यालु कयो, टिनि शयुनि जो ख़्यालु कयो। सभ खां पहिरीं शइ पाण फरमायूं त हराम खां बचो, जेको खाओ था हलाल खायो। यानी जेको सूद व्याज इन कारोबार में मुलविस आहे, उहो शख़्स रब खां हया नथो करे, रब खां शर्म नथो करे। जेको हराम थो खाए उहो रब खां हया नथो करे। हराम खां बचणु इंतिहाई ज़रूरी आहे। को शख़्स एतिरे क़दुरु अमाल करे पूरी ज़िंदगी हुन जे अमलनि में गुज़रे। क़ुरान मजीद जी आयत आहे, रब्बुल आलमीन फरमायो हबा मंसूरा, कुझु अहिड़ा माण्हू हूंदा जिन जा अमाल वारी वांगुरु उॾारिया वेंदा। जीअं वारी जा ज़र्रात हूंदा न, ईअं उॾरी वेंदा। उन्हनि जो को वक़ात, को उन्हनि जी अहमियत कान हूंदी, उन्हनि में को वज़न कोन हूंदो। त उहे कहिड़ा शख़्स आहिनि? उहे शख़्स जिन अमल त घणेई कया पर उन्हनि जा बर्बाद थी विया। त अमल बर्बाद थियण वारनि मां हिकु उहो शख़्स आहे जेको हराम खाइण वारो आहे। जेको हराम थो खाए उनजी इबादत क़बूल न आहे। कुझु माण्हुनि जो इहो ख़्यालु हूंदो आहे त कमु कारोबार सूदी लेन देन आहे, व्याज वारो कारोबार आहे, या थोरो घणो अहिड़ो कारोबार आहे जंहिंमें शक शुबो आहे त हराम थी वेंदो। त उहे छा कंदा आहिनि, उन हराम जे बदिले जेको आहे सदको करे छॾींदा आहिनि। हराम जे बदिले सदको, ईअं चवंदा आहिनि त कुझु सदको करे छॾियो माल मां, उहा हराम जेको अल्लाह से माफ़ु करे छॾींदो, कॾहिं बि माफ़ु न थींदो। ज़र्रे बराबरि बि हराम शामिल थी वियो त जेको खाधो सभु हराम थी वियो। कमाई हराम जी थी वई, खाधो पीतो हराम जो थी वियो। उहो शख़्स बेशरम आहे अल्लाह जी रसूल जी हदीस जे मुताबिक़, जेको हराम थो खाए। पाण फरमायो जेको लफ़्ज़ ज़बान मां कढो था, गुफ़्तो कढो था, उन जी हिफ़ाज़त कयो। जेको शख़्स अल्लाह सां हया थो करे, अल्लाह जी ज़ात खां हया ऐं शर्म थो करे, उहो पंहिंजी ज़बान ते कंट्रोल रखे, पंहिंजी ज़बान मां वाहियात लफ़्ज़ न कढे, पंहिंजी ज़बान मां कुफ़रिया लफ़्ज़ न रखे, पंहिंजी ज़बान मां शिरकिया लफ़्ज़ न कढे, पंहिंजी ज़बान मां गार गंद न करे, पंहिंजी ज़बान खे सही इस्तेमालु करे, जेको पंहिंजे रब खां हया थो करे। फरमायूं त उहा शइ न ॾिसे जिन खां मना कयो वियो आहे। जेकॾहिं अखियुनि सां उहा शइ ॾिठई, ग़ैर मुहरिम औरतुनि खे ॾिठई ऐं ग़लति शयूं उन्हनि अखियुनि सां ॾिठई, त उहो बि बेशर्म आहे, उहो रब सां हया नथो करे। जंहिं शख़्स दुनिया में रब खां हया न कयो, इहे सभु कम कंदो रहियो, त आख़िरत में हुनजो छा मामिलो थींदो? अंदाज़ो लॻायो त वॾी कड़ी घड़ी आख़िरत जी, वॾो मुश्किल मामिलो आहे, इंतिहाई मुश्किल। कुरान मजीद में अल्लाह रब्बुल आलमीन फरमाया, नब्बे इबादी अन्नी अनल गफूर रहीम व अन्न अज़ाबी हुवल अज़ाबुल अलीम। फरमाई त ए पैगंबर, मुंहिंजे बाननि खे ख़बर ॾेई छॾ, अन्नी अनल गफूर रहीम, आऊं गफूर रहीम आहियां, माफ़ करण वारो आहियां, रहम करण वारो आहियां। माफ़ बि कंदुसि, रहम बि कंदुसि, पर जेको मुंहिंजो अज़ाब आहे उहो वॾो शदीद ऐं सख़्तु अज़ाब आहे। जेके शख़्स सम्झंदा आहिनि त गुनाह करे ऐं पंहिंजे रब खां माफ़ी घुरी वठंदुसि, दुनिया में उनखे फ़िक्र हूंदो, ख़्वाहिशात जे पोयां हूंदो, उनखे नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी हदीस मद्देनज़र रखणु घुरिजे, पंहिंजे साम्हूं रखणु घुरिजे। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त जेॾी महिल आऊं अखि बंदि थो कयां, उन खां पोइ मूंखे इहो ख़ौफ़ हूंदो आहे त वरी अखि खुलंदी या कान खुलंदी, छो जो मौत जो मालिक अल्लाह रब्बुल आलमीन आहे। मूंखे का ख़बर कान्हे जो वापसी अखि खुलंदी या न, एतिरो मूंखे मौत ते भरवसो न आहे। पाण फरमायो जेॾी महिल मुंहिंजे साम्हूं पाणी जो प्यालो थो अचे, उहो प्यालो मथे थो कयां, मूंखे एतिरी बि ख़बर न आहे जो पाणी पी सघंदुसि या न।
पाण फरमायो जेॾी महिल मानी खां थो उन लुक़मे खे खणां थो वेझो थो कयां मूंखे उहा पक न आहे जो इहो खाई सघंदुसि मूंखे नसीब थींदो या न। एतिरे क़दुरु मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे पंहिंजे रब जी ज़ात जो फ़िक्र आहे, पंहिंजे रब जी ख़ौफ़ आहे। जेकॾहिं अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सीरत खे ॾिठे त पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मासूम अनिल ख़ता आहिनि, पर बार बार अस्तग़फिरुल्लाह, बार बार अस्तग़फिरुल्लाह, मासूम अनिल ख़ता, पर रब का माफ़ी मग़फ़िरत बार 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 बार। तो इंसान के वस में पंहिंजो साह कोन्हे, पंहिंजो जिस्म कोन्हे, का शइ इंसान के वस में ना आहे। वो सोचे तो जेकॾहिं अॼु आउं पंहिंजे रब के नाराज़ करे वञा आख़िरत जे ॾींहुं कीअं छुटकारो हासिल कंदुसि। तॾहिं फरमाया या अय्युहल्लज़ीना आमनू कू अनफुसकुम अहलीकुम नारा वक़ूदुहा अन्नास वल हिजारा अलैहा मलाइकतुन ग़िलाज़ुन शिदादुल ला यसूनल्लाह मा अमरहुम व यफ़अलून मा युअमरून। सूरत सफ़ में अल्लाह रब्बुल आलमीन फरमायो त पंहिंजे पाण खे जहन्नम जी बाहि खां बचायो, पंहिंजे पाण खे जहन्नम जी बाहि खां, बल्कि सूरत तहरीम में फरमाई त बाहि खां पंहिंजे पाण खे बचायो, जंहिं ते अल्लाह रब्बुल आलमीन उहे फ़रिश्ता मुक़ररु कया आहिनि जेके फ़रिश्ता कॾहिं बि अल्लाह साईं जी नाफ़रमानी नथा कनि। जहिड़े तरीक़े सां रब्बुल आलमीन उन्हनि खे हुकुम ॾींदो उहो ई अज़ाब ॾींदा, उहो ई अज़ाब ॾींदा। वयफ़अलून मा युअमरून, कॾहिं बि फ़रिश्ता पंहिंजे रब जी नाफ़रमानी नथा कनि, मासियत नथा कनि। फ़रिश्तनि खे जेको हुकुम मिलंदो आहे उहो कंदा आहिनि। उहो सोचे करे रब्बुल आलमीन जा फ़रामीन साम्हूं रखी असां सोचूं त दुनिया में असांजी कहिड़ी कैफ़ियत आहे, छा माल जे पोयां आहियूं, दुनिया जे पोयां आहियूं, बैंक बैलेंस जे पोयां आहियूं, ख़्वाहिशात नफ़्स जे पोयां आहियूं। मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अल कय्यिसु मन दान नफ़्सहु व अमिल मा बअदल यौम मा बअदल मौत। फरमायो त समझदार अक़लमंद वो शख्स आहे जेको अमल तो करे आख़िरत के बारे में, बादल मौत, मौत का पोए जेका आख़िरत अचणी आहे उन जे लाइ तैयारी तो करे। उहो शख्स समझदार आहे जेको आख़िरत जी तैयारी नथो करे, पंहिंजे नफ़्सानी ख़्वाहिश के मुताबिक ज़िंदगी गुज़ारे थो। जेको मन में अचे, जेको नफ़्स में अचे, जेको दिल में अचे उहो कंदो रहे तो। प्यारे पैगंबर फरमायो इन खां वॾो को जाहिल ऐं बेवकूफ़ आहे ई कोन। चंद ॾियारनि जी घड़ी दुनिया है, इन दुनिया में असां समझूं त सब कुछ असांखे मिली वञे ऐं आख़िरत जी तैयारी न कयूं। पाण सोचो त इन खां वॾो को बेवकूफ़ हूंदो? कॾहिं बि न। इन करे आख़िरत जी तैयारी ज़रूरी आहे। क़यामत जे ॾींहुं पंहिंजे रब जे साम्हूं हिसाब किताब जो मरहलो आहे। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो त जंहिं शख़्स खां सवालो जवाब कयो वियो उहो हलाक थी वियो। हिसाबो किताब जे रब्बुल आलमीन मुकम्मल वठे तो वो कामयाब नथो थी सके। एतिरे क़दुरु सख़्त मरहलो आहे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ही फैसला थी चुका, अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस आहे, फैसला थी चुका ही जन्नती आहिनि, ही जहन्नमी आहिनि। जन्नत वारा जन्नत ॾांहुं वञनि, जहन्नमी जहन्नम ॾांहुं वञनि। इहे ॿई ग्रुप वञनि पिया। अॻिते हली अल्लाह से कन तरह जे मक़ाम ते ॿिन्ही खे रोके छॾींदो। इन मां अंदाज़ो लॻायो त हिसाबो किताब जो मरहलो केतिरे क़दुरु सख़्तु आहे, केतिरे क़दुरु सख़्तु मरहलो आहे। हिसाब थी वियो आहे, मीज़ान थी वियो आहे, नेकियूं वधी वियूं आहिनि, हीउ ख़ुशि थींदो, जन्नत ॾांहुं वञे पियो। पर अञा बि हिनखे ख़ुशि न थियणु घुरिजे। अल्लाह जे रसूल फरमायो त वरी अॻिते अल्लाह साईं रोके छॾींदो। उन मक़ाम ते रोके करे वरी अल्लाह साईं इन माण्हुनि जा पाण में जेके मसइला आहिनि उन्हनि खे हल कंदो। पाण में जेके नाराज़गियूं आहिनि, हिक ॿिए ते ज़्यादतियूं, हिक ॿिए ते ज़ुल्म, उहे मसइला हल थींदा। उन में बि को शख़्स थी सघे थो त को जहन्नमी जन्नत में हलियो वञे, को जन्नती जहन्नम में हलियो वञे। एतिरे क़दुरु सख़्तु मरहलो आख़िरत जो। यानी दुनिया ख़त्म थिए, आख़िरत शुरू। मुस्नद अहमद में इमाम अहमद रहिमहुल्लाह हिकु औरत जो तज़किरो फरमायो। एक औरत जो तज़किरो फरमाए, उन औरत सवाल कयो इमाम अहमद रहिमहुल्लाह खां। सवाल इहो कई त इमाम साहब मुंहिंजो कमु आहे धागा ठाहिणु। उन दौर में ॾीआ हूंदा हुआ, ॿारे छॾींदा हुआ।
रात जो जे केॾी महिल ईअं थींदो आहे ॾीओ उजामियो वञे पोइ ॿरंदो कोन्हे या मौजूदु न हूंदो आहे, उन खां पोइ ॿिए घर मां रोशनी ईंदी आहे, उन रोशनी ते ऐं उहो जेको आहे तो धागा वग़ैरह ठाहींदा आहियां, छा मुंहिंजे लाइ उहो हलाल आहे या हराम आहे? फ़िक्र ॾिसो केतिरे क़दुरु फ़िक्र आहे त मुंहिंजे लाइ उहो हराम आहे या हलाल आहे, छो जो उहा रोशनी मुंहिंजी न आहे, रोशनी ॿिए जी आहे, उन रोशनी ते आउं ठाहियां थी। इमाम अहमद फ़िलहाल जवाबु कोन ॾिनो, बाद में उनखे जवाबु ॾिनई, बाद में चई त मुंहिंजे इल्म जे मुताबिक़ को इन में हर्ज कोन्हे, इहो जाइज़ त आहे, पर जेकॾहिं तुंहिंजो दिलि मुतमइन न आहे त इहो कमु बि न कर। जेकॾहिं तुंहिंजो मुतमइन न आहे दिलि, तूं सम्झींदी त जेकॾहिं मूं पराई रोशनी ते जेकॾहिं धागो ठाहे खपायो त उहो हराम थी वेंदो, त पोइ इन टाइम ते तूं इहो कमु न कर। एतिरे क़दुरु फ़िक्र सहाबा इकराम जो फ़िक्र न मन नजात, अल्लाह जे रसूल निजात छा में आहे, कामयाबी छा में आहे? अयुन नास, माण्हुनि मां सभ खां वधीक अल्लाह के महबूब केरु आहे? अयुल अमल अहब्बो, अल्लाह जे रसूल अमल कहिड़ो अल्लाह खे पसंदि आहे? नबी अलैहिस्सलातु वस्सलाम सैयदना अबू अयूब अंसारी रज़ियल्लाहु तआला अन्हु फरमाए थो, असां सफ़र में आहियूं, अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि हिकु शख़्स आयो, सफ़र जे दौरान सवाल कई। उन शख़्स जो अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुंहिंजो सवाल इहो आहे, दुल्लनी अला अमलिन युक़र्रिबुनी इलल जन्नह व युबाइदुनी मिनन नार। अल्लाह जे रसूल उहो अमल मूंखे ॿुधायो जेको जन्नत जे वेझो करे छॾे, जहन्नम खां परे करे छॾे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इहे लफ़्ज़ ॿुधी करे पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, फ़क़द हुदिय, इहो शख़्स कामयाबु थी वियो। अञा जवाबु कोन ॾिनो अथनि, अञा अमल न, पाण फरमायो कामयाबु थी वियो। छो? इन करे जो इनखे जन्नत जी जुस्तजू आहे ऐं जहन्नम खां बचण जी सोच आहे, इन जो फ़िक्र आला आहे, या ज़रूरु पंहिंजे रब खे राज़ी कंदो ऐं आख़िरत में कामयाबु थी वेंदो। त फ़िक्र आख़िरत ज़रूरी आहे। मुंहिंजा अज़ीज़ो, अॼु दुनिया में कई फितना मौजूदु आहिनि, मोबाइल जा फितना, कई फितना, कहिड़ा फितना बयानु कजनि, छो जो क़यामत जे वेझो दौरु आहे, हर नंढी निशानी ॾिठो वञे त पूरी थी चुकी आहे। इन करे पंहिंजे ईमान जी फ़िक्र कयो। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त क़यामत जे वेझो एतिरे क़दुरु मुश्किल थी वेंदो ईमान खे बचाइण जो, को शख़्स ईमान बचाइण ईअं थी वेंदो, को पंहिंजी त्री ते बाहि जो कोयलो खणे, बाहि जो टांडो खणी पंहिंजी त्री ते रखे, केतिरे क़दुरु मुश्किल आहे, एतिरे क़दुरु पंहिंजो ईमान बचाइण मुश्किल थी वेंदो। इन करे आख़िरी दौरु आहे, फितननि जो दौरु आहे, इन में पंहिंजे ईमान खे बचाइण जी कोशिशि कयो। किथे बि गुनाह जी जेकॾहिं सहूलियत मिले थी, पंहिंजे रब खां पनाह घुरो ऐं शैतान खां पनाह घुरो त रब शैतान खां बचाए ऐं इंसान पंहिंजे रब जे साम्हूं सुरख़ुरु थी वञे। अल्लाह रब्बुल आलमीन असांखे दुनिया ऐं आख़िरत जूं सभु भलायूं नसीब फ़रमाए। अल्लाह रब्बुल आलमीन दुनिया ऐं आख़िरत में कामयाबु फ़रमाए। व आख़िरु दावाया अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।